अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा। मोरो शहर जे जतोई क़ालोनी जे रھواسين जो ॿिए ॾींहुं बि वापडा सैपको मोरो पारां बिना जवाज बिजली क़ाटण नाजा जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। इंजीनियर ऑफिस आॾो धरणो पिणु हयो वियो, जंहिंजी अॻवानी पीपी शहीद भुट्टो जे माजिद सेतो, एडवोकेट आसिफ अली कलोड़ो, नदीम सेतो ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतिजाजी रैली हिन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो त असांजे पाड़े में वापडा सैपको मोरो जो इंजीनियर जमील सोमरो एसडीओ असद मेमण बिना जवाज बिजली काटे छॾी आहे, जंहिंखे 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। शिकायतूं कयूं आहिनि पर असांजी हिकु बि नथी ॿुधी वञे, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। बिजली न हुजण सबबि घरनि, स्कूल, मस्जिद में पाणी न आहे। राति जे वक़्तु ज़हरीले जीतनि मच्छरनि जे चक सबबि मासूम ॿार, औरतूं, पोड़ा जवान मुख़्तलिफ़ मुज़ी मर्ज़नि में जकड़जी विया आहिनि। हिननि चयो त असां बिजली न हुजण जूं शिकायतूं वापडा सैपको जे आला ऑफिसरनि खे कयूं आहिनि पर असांजी केरु ॿुधण वारो न आहे। हिननि मुतालबो कयो त वापडा सैपको इंजीनियर, एसडीओ ऐं ॿियनि मुलवसनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजी बिजली बहाल करे परेशानी मां कढियो वञे। ॿी सूरत में ऑफिस जो घेराव कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।